मरहूम गुलाम रसूल जी याद में अब्दुल मनाफ सुपर लीग सीज़न 2 जा सनसनीखेज़ मुकाबला जंहिंमें 6 टीमनि हिस्सो वरितो। डोड़ में मनाफ ज़ल्मी टॉप 1 बाबर कलंदर टॉप 2 करे 24 नवंबर ते क्वालीफाई में आमू साम्हूं ईंदा ऐं जूनियर सेव 3 यूसुफ यंग स्टार चौथी पोजीशन ते एलिमिनेटर 1 में 26 नवंबर ते आमू साम्हूं ईंदा। लीग मां आउट थींदड़ अबुज़ेर 11 ऐं हातिम हमदम जेके लीग मां आउट थी विया आहिनि। हाणे क़िस्मत जी देवी थींदी कंहिं ते महिरबानी, फाइनल जो ताज ईंदो कंहिंजे सिर। हिन लीग जा स्पेंड आहिनि सिंध टीवी नेटवर्क, EFU लाइफ इंश्योरेंस, बिरान जैकाबाद, GS सिंध वेब न्यूज़, FCS एग्रोकल्चर, रहीम यार खान, सोना म्यूजिक, परवेज़ हुसैन शिकारपुर, अंदाज़ टेलर शिकारपुर, जमाली सेंटर शिकारपुर। ऐं हिन लीग जा फाइनल जा महिमान ख़ासि हूंदा मोज़िज़ शख्सियत अगूणो PP ज़िले शिकारपुर जो सदर मोहतरम काजी नईम अकबर, अब्दुल मनाफ पठान, लीग जा ऑर्गेनाइज़र कलंदर बश्क, इकबाल अहमद, असद बलोच, शौकत महर, आदम जमाली ऐं चीफ सिलेक्टर घोषबख्श जमाली, गुलाम हुसैन क्रिकेट बोर्ड शिकारपुर। फाइनल कवरेज GB वेब न्यूज़ शिकारपुर। अचण जो हंधि ॻोठ अब्दुल मनाफ क्रिकेट ग्राउंड खबड़ी शिकारपुर।